ब्रेकिंग न्यूज़ भिट शाह एसएसपी मटियारी मोहम्मद आरिफ असलम राव चार्ज संभाले वरती संदसि हुकूम ते मटियारी ज़िले जे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, नए आयल एसएसपी मटियारी मोहम्मद आरिफ असलम राव चार्ज संभाले वरती आहे। संदसि हुकुम ते मटियारी ज़िले जे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। हाला, विटशा, सईदाबाद, मटियारी, ओडेरोला स्टेशन जे थाणनि ते मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में मंशियात हथ करे मथत केस दाख़िल कया विया आहिनि। 1790 चर्स ग्राम ऐं 800 अदद मैनपुड़ियूं, 640 अदद ज़हरीलो गुटको, सोपारी 200 अदद गुटको ऐं 140 हथरादू गुटको जेको आहे हथ करे वरितो आहे। नसरपुर मां मुबारक अली वलद मोहम्मद सूमार खुश्क 300 अदद मैनपुड़ियुनि समेत गिरफ़्तार। ज़मज़म सीएनजी जे भर मां जमील अहमद वलद मौला बख्श मेमण 520 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। खंडू स्टाफ वटां सदाम मुसैर वलद हिम्मत अली रिंद वटां 240 अदद ज़ेड-21 सोपारियूं। हाला मां धनी बख्श वलद विकियो खोरी वटां 400 अदद ज़ेड-21 सोपारियूं। सईदाबाद मां ख़ादिम हाजाणू ऐं सदाम जमाली वटां जेके 500 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार करे केस दाख़िल कया विया आहिनि। ऐं मटियारीअ मां अली गुल वटां 200 मैनपुड़ियूं समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। नवीद अहमद 300 अदद मैनपुड़ी छॾे फरार थियण में कामयाब थिया। नसरपुर मां लाइक ॾिनू वटां 200 अदद ज़हरीलो गुटके समेत गिरफ़्तार करे एसएचओ भिटशाह मेला ग्राउंड जे भरिसां अमजद अली सेठार वटां 140 ज़हरीली गुटके समेत गिरफ़्तार करे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ।